थठोफार एंक्लोसो पाकिस्तान जे मेंबर तंज़ीमनि पारां ट्रांसजेंडर ख़्वाजा सरा जो रिहाड़ो मल्हायो वियो, जंहिं में ट्रांसजेंडर्स, ख़्वाजा सरा औरतुनि, सियासी समाजी अॻवाननि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। मौक़े ते मुनक़द कयल प्रोग्राम खे ख़िताब कंदे ट्रांसजेंडर अॻवान बंदिया राना ज़हरिश ख़ानज़ादी, पीपी जे साबिक़ा MPA फ़रीन मुग़ल, वुमेन प्रोटेक्शन सेंटर जे अॻवान मारवी अवान ऐं ॿियनि जो त असांजे हिन ॾिहाड़े मल्हाइण जो मक़सदु ट्रांसजेंडर खे आम ज़िंदगी जे वहिंवार में शामिल करण सां गॾु उन्हनि जे सियासी ऐं बुनियादी हक़नि मुतलिक़ आवाज़ उथारणु आहे, छो त ट्रांसजेंडर सां समाज में अंदरि ॿ अखियाई करे असां सां माटेली मां वारो सलूक कयो वञे थो, जंहिं अमल खे ख़तमु करण जी सख़्तु ज़रूरत। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।